मुलाउनी मंद जो चुको जय चखी करूं खणी कुंड में वेठो मुंह मखी सबक से सीखी जे सुराए तन सिखिया। साथियों, हजरत सचल सरमस्त 1739 ईस्वी में खैरपुर जिले जे दरागा कोट में जाओ हो। संदस असुल नालो अब्दुल वहाब हो, पर नंढपिण में खे सब प्यार मां सचल सच्चो ऐं सचीनो कोठींदा हुआ। साथियों, सचल मना सच ऐं सरमस्त मना सूफी या बुजुर्ग। हजरत सचल सरमस्त रह जो वालिद तरह गुज़ारे वियो जॾहिं पाण अञा उम्र में नंढो हो। हिन जी तरबियत पंहिंजे बुजुर्ग चाचे ख्वाजा अब्दुल्ला फारूकी कई, जेको अॻिते हली हिन जो रूहानी रहबर पिण थियो। हजरत सचल सरमस्त रह इंतहाई सादी निवड़त ऐं पाक जिंदगी गुज़ारी। पाण अकेलाई में रहण पसंद कंदो हो ऐं सादो खाधो यानी दाल ऐं दही खाइण पसंद कंदो हो। हजरत सचल सरमस्त शायर हफ्त ज़बान तौर मशहूर आहे। हजरत सचल सरमस्त शायर हफ्त ज़बान तौर मशहूर आहे छो जो हिन 7 ज़बाननि अरबी, सिंधी, सराइकी, पंजाबी, उर्दू, फारसी ऐं बलोची ज़बाननि में शायरी कई। पंहिंजी शायरी ज़रिए हिन इंसानियत सां मोहब्बत जो पैगाम पखेड़ियो। हजरत सचल सरमस्त 1827 ईस्वी में वफ़ात कई। संदसि कुबो मीर रुस्तम खान, जेको रियासत खैरपुर जो हुक्मरान हो, हुन जोड़ायो। हर साल 14 रमज़ानुल मुबारक ते दराज़न में संदसि उर्स वॾी धाम-धूम सां मल्हायो वेंदो आहे। हिन जी शायरी के मकामी मौसीकार सिंधी ऐं सराइकी ज़बाननि सां ॻाईंदा आहिनि। मज़हब मुल्क में माण्हू मुझाया शेखी पीरी बुजुर्गी बेहद भुलाया। के निमाज़ू निवड़ी पढ़न किन मंदिर वसाया ओडो कीन आया अकुल वारा इश्क के। कलमे मुखे कीन कयो मूरा मुसलमान, नकी अहमद मोकलियो अरब खां ईमान। सचल सिर सुभान आलम लेखे आदम।